ठीक आहे छाजे बारे में पढ़ंदासीं लाइफ साइकिल ऑफ बटरफ्लाई छा लाइफ साइकिल ऑफ बटरफ्लाई यानी कि पोपट जो जीवन चक्र ठीक आहे बाबा जेके जीत हूंदा आहिनि उहे छा कंदा आहिनि आना लाहींदा आहिनि छा त उन्हनि जो जेको जीवन चक्र आहे उन जा घणा स्टेजिस आहिनि देयर आर 4 स्टेजिस हाउ मेनी स्टेजिस 4 स्टेजिस नंबर 1 इज द एग्स सभ खां पहिरीं जेको जीत आहे बटरफ्लाई आहे उहो छा कंदो एग्स लाहींदो ठीकु आहे त जेके ॾिसो था छा ते लाहींदो एग्स फ्लावर्स ते प्लांट्स ते then look at the board the first stage is egg okay butterfly lays egg किथे eggs लाहींदो on the plant किथे plant से जॾहिं eggs अची विया उन खां पोइ second stage छा आहे eggs मां छा थींदो आहे larva छा ठीकु आहे egg convert छा में थी वेंदो larva में it's a feeding stage यानी कि छा egg जेको आहे उहो कीअं ग्रो कंदो कीअं वधंदो egg जॾहिं खाईंदो न जीत जीत छा खाईंदो खाधो खाईंदो यानी कि जेको सेकंड स्टेज आहे उहो छा आहे ईटिंग स्टेज आहे इन ते छा कंदो उहो खाधो खाईंदो यानी जेको पन हूंदो जेको बि ईंदो हिते छा आहे लार्वा जेको आहे उहो छा कंदो ईट कंदो हिते छा आहे ईट लार्वा खे छा चइबो आहे कैटरपिलर लार्वा इज आल्सो कॉल्ड कैटरपिलर ओके द नेक्स्ट स्टेज इज थर्ड स्टेज इज प्यूपा लार्वा जेको आहे उहो तब्दील थी वेंदो छा में प्यूपा स्टूडेंट्स नाउ प्यूपा इज स्टॉप ईटिंग यानी कि हिते जेको हिन जो ईटिंग वारो प्रोसेस आहे उहो छा थी वेंदो स्टॉप थी वेंदो ऐं उन खां पोइ जेको आहे असांजो जेको प्यूपा आहे उहो अंदरि ई अंदरि छा थींदो डेवलप थींदो ग्रो थींदो यानी हिते छा थींदी ग्रोथ थींदी यानी हिते बटरफ्लाइज़ जूं आईज़ उनजी एंटीना उनजी बॉडी उनजूं लेग्स उहे छा थींदियूं हिते डेवलप थींदियूं ग्रो थींदियूं ओके जॾहिं उहे सभु ग्रो थी वेंदियूं देन प्यूपा कन्वर्ट इनटू अ एडल्ट नाउ हिते ई छा आहे इट इज कॉल्ड बटरफ्लाई नाउ बटरफ्लाई इज रेडी टू फ्लाई यानी कि असां वटि मैच्योर बटरफ्लाई हिते छा थी वई डेवलप थी वई ओके नाउ द बटरफ्लाई इज रेडी टू फ्लाई सम्झ में आयो इट इज कॉल्ड लाइफ साइकिल ऑफ बटरफ्लाई व्हाट वी कॉल लाइफ साइकिल ऑफ बटरफ्लाई गुड Okay, good. Larva, then larva. इते छा तो करे larva? खाए तो. हाँ जी बिल्कुल इते इन्हें जी बॉडी ठहंदी. क्या बात? Clapping. Okay. Here is the life cycle of butterfly. Yes, Mama? Okay.